अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। मां तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां। जीअं त मां तव्हां सां वाइदो कयो हो त मां तव्हांखे पंहिंजा सॉन्ग्स ॾेखारींदसि जेके मूं पंहिंजी डायरेक्शन में कया हुआ। त उन मां अॼु मां हिकिड़ो सॉन्ग अपलोड थी कयां जेको मुंहिंजो पहिरियों सॉन्ग हुयो। इन सॉन्ग में मॉडल मुंहिंजो भाउ हुयो ज़ुहैब गुल ऐं सिंगर मुंहिंजी मदर हुई फरज़ाना गुल ऐं डायरेक्शन कई हुई हिना गुल। सो मूं चयो चलो तव्हांखे हिकु हिकु करे पंहिंजा सॉन्ग ॾेखारिया। इन करे जबल मथे झूठ त मूंखे ख़बर आहे तव्हां सभिनीनि ॾिठो आहे। पर मुंहिंजा टे जेके सॉन्ग आहिनि उहे तव्हां न ॾिठा हूंदा, कंहिं कंहिं त ॾिठा हूंदा उन टाइम जॾहिं आया हुआ, पर एतिरा हलंदा न आहिनि। हिकिड़ो त मूं तव्हांखे ॿुधायो हलंदो आहे, लेकिन पंहिंजो ख़बर न अचो सरमन सिंधी जी उनमें मथां करे छॾी अथनि आवाज़ु, माना सरमन सिंधी जा ई पंहिंजो वीडियो मुंहिंजी आहे, पर हालांकि उहा हुई मुंहिंजी मदर जी। सो ख़ैर पंहिंजो अॼु फस्ट सॉन्ग पंहिंजो अपलोड कयां थी ज़ुहैब जो जेको मूं कयो हो। सॉन्ग में एतिरा मसला वग़ैरह त न थिया हुआ, बसि इहो थियो त असांजी जेकी मॉडल हुई उन मॉडल असांखे कंहिं टाइम ते धोखो ॾेई छॾियो हुयो जो कराची मां अचणी हुई ऐं पंहिंजो सुबुह जो पहुचणी हुई ऐं हुन मूंखे चयो त नथी अची सघां, उनखे को फैमिली जो को प्रॉब्लम वग़ैरह थी वियो हो। त एमरजेंसी में असां इन खां मूं सॼी रिकॉर्डिंग पंहिंजी हैदराबाद में कई आहे। पंहिंजा जेतिरा मुंहिंजा सॉन्ग्स हुआ तक़रीबन मुंहिंजी मदर जे घर थिया आहिनि ऐं हैदराबाद में इन सॉन्ग में त कैफसिप तव्हांखे नज़र ईंदो पंहिंजे हैदराबाद जो। उन खां अलावा थोरा घणा कोटड़ी में थिया आहिनि, थोरा घणा जामशोरे में थिया आहिनि ऐं ॿिया हैदराबाद जे रस्तनि में हिते हुते रुलंदे फिरंदे असां सॉन्ग करे छॾिया। सो पंहिंजो पोइ मां हैदराबाद जी हिकिड़ी असांजी एक्टर हुई उन टाइम जी, हाणे पंहिंजो नज़मा नालो हुयो हुनजो, वारी एॾा ख़राबु पिया लॻनि, नज़मा नालो हुयो हुनजो। पंहिंजो हाणे त हुनजी बि शादी थी वई आहे, त मां उनखे पोइ कॉन्टेक्ट कयो त उन मुंहिंजो साथ ॾिनो। उहा पंहिंजो मतिलबु हिकिड़े एमरजेंसी कॉल जीअं हूंदी आहे उन ते वीचारी हुन चयो चलो ठीकु आहे आउं कंदसि। पोइ हुन सां गॾु मुंहिंजो सॉन्ग कयो। इलस्ट्री एक्ट्रेस हुई उहा बि, एक्टिंग बि कंदी मॉडलिंग बि कंदी हुई। सो ख़ैर पोइ हुन सां गॾु असां इहो सॉन्ग कयो जेको अलहमदिल्ला सुठो थी वियो। इन कयोसीं सभु हुआसीं अनाड़ी असीं सभु मतिलबु मूंखे त एक्टिंग बि न ईंदी सवली, मां त वरी बि डायरेक्शन कई हुई। सो मुंहिंजो ॾाढो दिलि हुयो त मां पंहिंजी मदर जो को सॉन्ग डायरेक्ट वग़ैरह कयां, त मुंहिंजो सॉन्ग सुठो थियो त पोइ वरी ॿिया सॉन्ग बि कया, पंहिंजी मॉडलिंग में बि कया। त उहो बि इनशाला मां तव्हांखे ॿुधाईंदमि, जा किसा ॿुधाईंदसि। कोई जबल मथे झूड़ में त ॾाढा किसा थिया असां सां, ॾाढा मसइला थिया हुआ, त उहो बि इनशाला तव्हां सां शेयर कराईंदी रहंदसि। त फ़िलहालु तव्हां मुंहिंजो सॉन्ग ॾिसो, उमेद थी की तव्हांखे मुंहिंजो सॉन्ग ज़रूरु वणंदो ऐं कीअं थो लॻे मूंखे मैसेज करे ज़रूरु ॿुधाइजो, फीडबैक ज़रूरु ॾिजो। चलो तव्हां सॉन्ग इंजॉय कयो, वरी मिलंदासीं इनशाला कंहिं ॿिए वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। मोहि जुगा
जुगा